नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लज़ीना आमनू व अमीलुस सालिहात आमन्तु बिल्लाहि सदक़ रब्बुल आलमीन व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन वस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या खातमुन नबिय्यीन अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़निबीन व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। क़िबला मोहतरम अल्लामा साईं अली मोहम्मद नईमी साहब इलाही कुछ असा तमामी इल्म जे बारे में समझाए। अल्हम्दुलिल्लाह कुरान हदीस जो इल्म यो अल्लाह तबारक व तआला जेके चाहींदो आहे उनखे अता फरमाईंदो आहे। हदीस मुबारक आहे व मन युरिदिल्लाहु खैरन फयफ़क़िहु फ़िद्दीन। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अल्लाह तबारक व तआला जैसा भलाई जो इरादो फरमाईंदो आहे अल्लाह ताला उनके दीन जी समझ अता फरमाईंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह इल्म दीन एक वडी इज्जतन जो हामिल है, वडे शान जो हामिल है। पर वो जेकी आयत मुबारक पढ़ी उन जे अंदर आमाल सालिहा जे मुतालिक है। त महफिल पाक जो बियो उन्वान हुजूर सैयदना गौसे आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु सामी है। हुजूर सैयदना गौसे आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु चाहे इल्मी मकाम हुजे, चाहे आरफी मकाम हुजे, चाहे आमाल सालिहा जो मकाम हुजे या मुनाज़रा जो मकाम हुजे, हर एक मकाम में अल्लाह तबारक व तआला हजरत सैयदना गौसे आज़म के या सादत नसीब फरमाई। हुजूर सैयदना गौसे आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जा ॿिया बि वॾा कमाल आहिनि, ॿियो वॾो शान आहे। संदन रियाज़तूं, संदन आमाल सालिहा उहे असां तव्हां उलमाए ज़ी वक़ार जे ज़बान खां ॿुधा। लेकिन पाण हुजूर सैयदना गौसे आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु इल्म सां जेकी मोहब्बत फरमाई था दरस्तुल इल्म हत्ता खुतबा फरमाई मो इल्म हासिल कंदे कंदे अल्लाह तबारक व तआला मूंखे दर्जे कुतबियत अता फरमायो। त मालूम थियो इल्म जेको आहे इल्म वो शऊर पैदा फरमाईंदो आहे। स्कूली लिहाज़ सां भी चवंदा आहिनि न त इल्म इंसान जी 3 अख आहे। 2 अखियूं हे आहिनि न ऐं 3 अख अगर आहे त उहो इल्म आहे। तो दोस्तानी जी वक़ार यकीनन इल्म वडे शान जो हामिल आहे, वडे मकाम जो हामिल आहे। हिन वक़्त जेकी अशद ज़रूरत आहे उहो ॿिन्ही तालीम जी ज़रूरत आहे। चाहे वो दुनियावी तालीम हुजे या कुरानी तालीम हुजे, ॿिन्हिनि जी इलाही ज़रूरत आहे। असांजो माहौल, असांजो मुआशिरो, असांजो इर्द गिर्द असां तव्हां जे साम्हूं आहे। नंढा ॿार अॼु इन माहौल खे ॾिसी करे सुभाणे पंहिंजो पाण फ़ैसिलो करे वेंदा आहिनि। माज़अल्लाह को मंशियात को वग़ैरह ज़ालिक जेके भी हिते माहौल आहिनि। त अगरि असां तव्हां माहौल खां परे रहण चाहियूं था त कम अज़ कम असांजो आलिमनि ऐं ॿिया जेकी भी इल्म जा वाबस्तगी जंहिंसां आहे उन्हनि सां ताउन असांजो इलाही ज़रूरी आहे। अगर ताउन हूंदो त अहिड़ी तरीक़े सां हे तुलबा अॼु हिननि जी दस्तारत नाज़िरा क़ुरान शरीफ़ जी यानी कुरान पाक ॾिसी पढ़ण अल्हम्दुलिल्लाह असां तमामु पढ़ियो हूंदो। लेकिन हिन वक़्त ज़रूरत खे ॾिसी करे तमामु उलमाए जी वक़ार हेड़नि प्रोग्रामनि खे सजायो ताकि अवाम नास खे ख़बर पइजे। ॿियनि खे गोल मेड दुनिया के अंदर मिलंदा आहिनि, कंहिंखे पोजीशन जे लिहाज़ सी, कंहिंखे नंबर होल्डर जे लिहाज़ सी। असां भी हिकिड़ा प्रोग्राम्स करे इहो ॿुधाइण चाहियूं जेको अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आहे दुनियावी लिहाज़ सां उन जे मथे ते पटको ॿधो वेंदो आहे ऐं आख़िरत में अल्लाह ताला उन जे माइटनि खे वॾो शान अता फरमाए। तो दोस्तानी जी वफ़ा इल्म सां मोहब्बत रखण, इल्म वारनि सां मोहब्बत रखण यकीनन ही अल्लाह तबारक व तआला जी चाहत आहे।
अल्लाह ताला असां तव्हां खे उलमान सां हुफाज़न सां जेकी भी दीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वरसा आहिनि वारिस आहिनि उन्हनि जे बारे में अगर का नफ़रत का दिली तमन्ना ख्वाहिश हुजे उन्हनि सां नाराज़गी अल्लाह ताला असां खे बचाए। मोहब्बत हूंदी त मोहब्बत जो फल ज़ाहिर हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला असां तव्हां खे क़ुरान ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझे की अल्फाज चया अल्लाह तबारक व तआला अपनी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। इंशाअल्लाह उल अजीज की तुलबा जी वक़ार बे तालिब इल्म हिन साल हिन मदरसा में फारिग थिया आहिनि। इंशाअल्लाह उन जी दस्तार थींदी ऐं अवां सभु ॾिसो था दुनियावी लिहाज से हिकिड़ो हिननि खे एज़ाज़ आयो अल्लाह जो कुरान पढ़िया तो अॼु हिननि जे मथनि ते दस्तार जेके तुलबा नथा पढ़नि नंढा ॿार या घर में रुलनि था उन्हनि जे माइटनि खे भी खपजे तो अहिड़े तरीक़े से अॼु हिननि खे हीअं इज़तनि सां नवाज़ियो वञे थो। अगर अवां जा ॿार के मदरसे में पढ़ंदा तो उन्हनि खे हीअं नवाज़ियो वेंदो। तो मुंहिंजा अदा कोशिशि करियो पंहिंजनि तुलबान खे क़ुरान जी तालीम ॾियो। दुनियावी तालीम तो हुई ॾियूं था पर क़ुरान की तालीम लाज़मी आहे। क़ुरान सिर्फ नाज़िरा पढ़ण ताईं मफ़कूद न हुजे एतिरो क़ैद न हुजे तो बस नाज़िरा पढ़ियो हाणे ख़त्म इहो न आहे। क़ुरान नाज़िरा पढ़ण खां बाद असल मंज़िल शुरू आहे। तो सुभान अल्लाह असल मंज़िल हाणे शुरू आहे तुंहिंजी। हाणे क़ुरान छा थो चवणु चाहे जेकी सूरतूं पढ़ियूं ऐं क़ुरान मजीद कहिड़ा कहिड़ा एहकाम ॿुधाइणु चाहे थो। जॾहिं असीं उस्तादनि सां वाबस्तगी रखंदासीं मदरसे में अचणु वञणु हूंदो तॾहिं ख़बर पवंदी त क़ुरान ही चवणु चाहे थो। पहिरियां त सिर्फ़ पढ़ी वियासीं हाणे उन पढ़ण जे मुतालिक़ जेको सम्झणो आहे हाणे सम्झणो आहे। तो मुंहिंजा त कोशिशि करियो जेकी तालिब इल्म फारिग थियनि था अगर ॿार ज़िद बि कनि असीं मदरसे नथा वञूं तो माइटनि खे खपजे तो तंबी कनि पंहिंजनि बच्चनि खे बाबा न हाणे त तुंहिंजो कमु शुरू आहे न हाणे तूं कुझु सिखंदे न पहिरीं तूं सिर्फ़ पढ़ी वियो हुए हाणे असल तुंहिंजी मंज़िल शुरू आहे। तो मुंहिंजा अदा अगर इहो ज़हन बनाईंदासीं तो इंशाअल्लाह इहे भी तुलबा सुभाणे हिते असां तव्हां खे इमामत भी करे ॾेखारींदा असां तव्हां खे ॿियनि तालिब इल्मनि खे पढ़ाए भी ॾेखारींदा। वक़्तु ईंदो इंशाअल्लाह अज़ीज़ हितां आलिम ऐं हाफ़िज़ पैदा थींदा। ये इंसान की कोशिश की गाल है तो मुझा ता ये फैजान है मेरे ने सुन्नत दा महफूज हुजो। अल्लाह तबारक व तआला असा तवा की हिदायत कामिला अता फरमाए। हाने आ अर्ज कंदुस क़िबला साईं अली मोहम्मद साहब ए बियन मेहमानान जी वकार साईं मोहम्मद मुकीम साहब जनाब इसहाक रजा साहब सा तो वे अची करे तलबा जी वकार के दस्तार सा नवाजी और मुल्तमिस आया तालिब इल्म जनाब हसनैन रजा बिन गुलाम दीन सा वे अची करे पंहिंजे दस्तार फजीलत कराए गुलाब पोशी कराए हजरत अल्लामा साईं अली मोहम्मद दामा इकबाल वोटा साईं जनाब साईं मुकीम साहब साईं इसहाक रजा साहब तवा भी अचो तुलबा जी वकार के पंहिंजनि दुआओं सां नवाजो। हाजी साहब तवा भी अॻियां अचो नंढा ॿार आहिनि इंशाअल्लाह इन्हनि जी खुशियों में शरीक थींदासीं त अल्लाह ताला बरकत अता फरमाईंदो। जनाब साईं मोहम्मद रहीम साहब सां भी गुज़ारिश आहे त तुलबा जी वकार के पटके जो वर्ग ॾी ऐं इन्हनि खे दुआओं सां भी नवाज़े। तो दोस्तों अर्ज में करूं ये कुरान जो फैजाना कुरान जो शाना कुरान जो वाला तो कुरान पंहिंजे मनसब ऐं मक़ाम ते उन्हनि माण्हुनि खे फ़ाइज़ कंदो आहे जेके नाहिल हूंदा आहिनि। असांजे नज़र में बकरियुनि जा घराड़ भले छो न हुजनि पर कुरान पढ़िया अल्लाह ताला उन्हनि जे मथनि ते सभु दस्तार कराईंदो आहे। तो अमल की तौफीक अल्लाह से अता फरमाए। मुल्तमिस आया जनाब सुनील बल्कि वजाद रजा सा बिन दादरी सा तो वो भी अॻियां अचे त क़िबला से अली मोहम्मद साहब भी पंहिंजे हथनि सां उनखे पटके जो वर्दी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा तक़ब्बल बिहक़्क़ि रसूलिक या बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुभानअल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि अब्दुल वहाब जी तो
अच्छा साइड के without it start. Subhanallah, Subhanallah. Salam salam. हबीबे पाक तोते लख सलाम साहिबे लौलाक तोते लख सलाम ए हबीबे पाक तोते लख सलाम साहिबे लौलाक तोते लख सलाम साहिबे लौलाक तोते लख सलाम चाह सा चमयात तुझा पाक पे चाह सा चमयात तुझा पाक पे लख सलाम लख सलाम ए हबीबे पाक तोते लख सलाम साहिबे लौलाक तोते लख सलाम अर्श कुर्सियां खामत अर्श कुर्सियां साहिबे लौलाक तोते लख सलाम थी वधाए मोमिनन जे अखजो थी वधाए मोमिनन जे अखजो जिगर जे खाक तोते लख सलाम तुझे दर्जे खाक तोते लख सलाम ए हबीबे पाक तोते लख सलाम साहिबे लौलाक तोते लख सलाम तुझी अज़मत जी तुझे हुस्न जी तुझे अज़मत जी तुझे हुस्न जी आए हर तोते लख सलाम आए हर तोते लख सलाम ए हबीबे पाक तोते लख सलाम साहिबे लौलाक तोते लख सलाम ए अखन जा हारे इब्राहिम जा ए अखन जा हारे इब्राहिम जा दिल जाता तोते लख सलाम खोल दिल जाता तोते लख सलाम ए हबीबे पाक तोते लख सलाम साहिबे लौलाक तोते लख सलाम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आखिरत तो आए करें अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा
सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या रब्बल आलमीन या गफ्फार या सत्तार या इलाहुल आलमीन। मुझा करीम रब, मुझा पाक रब, या अल्लाह तू पंहिंजे फज़ल ऐं करम